बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज ईद नमाज जो तरीक़ो अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुस। तो प्यारा दोस्तों, साल में ब मरतबा असां मुसलमान ईद नमाज अदा कंदा आहियूं ऐं वरी इहा नमाज ऐं इन जो तरीक़ो असांजे ज़हननि मां अक्सर असांजे मुसलमान भाइरनि दोस्तनि जे ज़हननि मां उहो तरीक़ो निकिरी वेंदो आहे। त इन जे लाइ मूं चाहियो तव्हांजी खिदमत में ईद नमाज जो तरीक़ो अर्ज़ु कयां, छो जो नमाज़ ईद क़रीब आहे। त प्यारा दोस्तों, जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो त अवां सां गुज़ारिश आहे त अवां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, अवां दोस्तनि जी खिदमत में नमाज़ ईद जो तरीक़ो अर्ज़ थो करियां। त प्यारा दोस्तों, पहिरीं हिन तरह नियत करियो। मां नियत करियां थो बरक़ात नमाज़ ईद उल फ़ितर या ईद उल अज़हा जी साण 6 ज़ाइद तकबीरनि जे वास्ते अल्लाह ताला जी पुठियां हिन इमाम जी। पोइ कननि ताईं हथ खणो ऐं अल्लाहु अकबर चई दुन जे हेठां ॿधी छॾियो ऐं सना पढ़ो, यानी सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। पोइ कननि ताईं हथ खणो ऐं अल्लाहु अकबर चई हथ छॾे ॾियो। पोइ ॿीहर कननि ताईं हथ खणो ऐं अल्लाहु अकबर चई हथ छॾे ॾियो। वरी कननि ताईं हथ खणो ऐं अल्लाहु अकबर चई हथ ॿधी छॾियो, यानी पहिरीं तकबीर खां पोइ हथ ॿधो, उन खां बाद ॿी ऐं टीं तकबीर में हथ छॾे ॾियो ऐं चौथी में हथ ॿधी छॾियो। उनखे हीअं यादि रखो जो जिते क़ियाम में तकबीर खां पोइ कुझु पढ़णो आहे उते हथ ॿधणा आहिनि ऐं जिते नाहे पढ़णो उते हथ छॾे ॾियणा आहिनि। पोइ इमाम तावुज़ ऐं तस्मिया आहिस्ते पढ़ी, यानी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आहिस्ते पढ़ी अलहम्द शरीफ़ ऐं काबी सूरत जहर सां यानी वॾे आवाज़ सां पढ़ी पोइ रुकू करे ॿी रकात में अलहम्द शरीफ़ ऐं का सूरत जहर सां यानी वॾे आवाज़ सां पढ़ी ऐं पोइ 3 दफ़ा कननि ताईं हथ खणी अल्लाहु अकबर चओ ऐं हथ न ॿधो ऐं चौथे भेरे बिना हथ खणंदे अल्लाहु अकबर चवंदे रुकू में वञो ऐं क़ाइदे मुताबिक़ नमाज़ मुकमिल करियो। हर 2 तकबीरनि जे विच में 3 भेरा सुबहान अल्लाह चवण जेतिरो चुप रहणो आहे। त प्यारा दोस्तों, ही हो नमाज़ ईद जो आसान ऐं मुकमिल तरीक़ो जेको मूं अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ु कयो। मूंखे उम्मीद आहे त अवां सॼणनि खे नमाज़ ईद जो तरीक़ो सम्झ में अची वियो हूंदो। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसी ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।